अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वीरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो। छा बिजार खान शामिर खान का पलांद कंदो। छा चिबड़ खान पंहिंजे धी जो बिजार खान सां पलांद कंदो। छा सोडा बिजार खान खे मरण में कामयाब थी वेंदो। चाचा शाह मरद पंहिंजे पुट जे करे ॾाढो ख़ुशि हूंदो ऐं उनखे पंहिंजे घर में वठी ईंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को अवां जो बैलेंस न करंदो काफ़ी असांजी हौसला वधाए थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो अवां जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदव त बिजार खान जेको आहे उनजे दिलि में हाणे कावड़ हूंदो शामिर जे करे। हू कावड़ थधी कॾहिं बि कोन कंदो ऐं हू ईअं चवंदो अगरि जेकॾहिं हाणे मूंखे शामिर कस में करे त मां उनखे पूरी तरह सां मारे छॾींदुसि। मतिलबु त हू ॾाढो परेशान हूंदो इन ॻाल्हि जे करे। पोइ शमसू इनखे बार बार सम्झाए त तो ईअं छो कयो ऐं तो छोकिरी खे वञण छो ॾिनो। पंहिंजे हथनि सां वो इहो विञाए छॾियो। बिजार खान चवंदो अगरि मां छोकिरी खे वञण न ॾियां त पोइ शामिर किन करे हा, शामिर हिते जे हवेली मथां हमलो करे हा। जो हू ज़िद करे वेठो उनजे करे उनजे चवण ते छोकिरी उनजे हवाले कई। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त चिबड़ खान जेको आहे उहो सोडा खे दिलासा ॾींदो। सोडा खे चवंदो त तो त मूंखे चयो त मां इन बिजार खान खे मारींदुमि, बहरहाल तो कुझु बि न आहे कयो, ईअं छो। सोडा चवंदो चाचा तूं सब्र कर, मां इन बिजार खान खे ज़रूर पूरो कंदुसि। मतिलबु त पंहिंजी भेण जो ज़रूर प्लान वठंदे इन बिजार खान खां, इन बिजार खान खे कट बेड़ो ज़रूर कंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो फिरोज खान जेको आहे शामिर खे बार बार सम्झाईंदो। शामिर खे चवंदो त रुखसार बेगम तुंहिंजे मारण जे पोयां इहे ॻाल्हियूं मूं सभु ॿुधियूं आहिनि। शामिर चवंदो त फिरोज खान तूं कॾहिं खां मुंहिंजो सॼण आई ऐं कॾहिं खां तूं मुंहिंजो साथ ॾींदो पियो अची। मूं त इहो कॾहिं सोचियो बि न हो त तूं मूं ख़िलाफ़ अहिड़ा ॻाल्हियूं कंदे। मतिलबु त फिर उन मथां एतबार न कंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो शामराज जेको आहे पंहिंजे पुट खे घर में वठी ईंदो ऐं हू वठी अचण सां पंहिंजे पुट खे सभु ॻाल्हियूं ॿुधाईंदो त पोइ ॾाढो ख़ुशि हूंदो। तंहिं महिल इहे सभु ॻाल्हियूं ॿुधी पंहिंजी माउ जे करे घणो परेशान थी वेंदो। हू पंहिंजे पीउ खे चवंदो त बाबा तो ईअं करण छो ॾिनो, त मेरे नुक़सान असांखे तो नुक़सान पहुचाइण जी छो कोशिशि कई, दुश्मननि खां उनखे बचाई हा। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी मूंखे पसंदि असांखे ॾींदा। हाणे जत वरी तव्हां सां मिलंदासीं की नई वीडियो में। जैसी ताईं पंहिंजो ख्यालु रखना। खुदा हाफ़िज़।